अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे ॾिसी रहिया आहियो सिंधी वीवो। दोस्तों, दुनिया में हिकु वॾी क़ौम वसे थी जंहिंखे पख्तून या वरी पश्तून या वरी पठान जे नाले सां सुञातो वञे थो। दुनिया में हिकु सोच मौजूदु आहे त पश्तो हक़ीक़त में जिन्नात जी ॿोली आहे ऐं पठाणनि जो तालुक़ बि असल में बनी इसराइल सां आहे। अॼु जी वीडियो में उन ते सोचींदासीं ऐं वीचारींदासीं त आख़िर हक़ीक़त छा आहे, उन्हनि खे पठान छो चयो वञे थो ऐं हू मुसलमान कीअं थिया ऐं पश्तो जिन्नात जी ॿोली कीअं आहे। दोस्तों, सब खां पहिरीं त सिंधी वीवो जी तरफ़ां अव्हांखे भलीकार। अगर अव्हां सिंधी वीवो जी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रहणु चाहियो था त सिंधी वीवो चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं स्क्रीन ते नज़र ईंदड़ बेल आइकन मतिलबु घंटी वारे बटन खे दॿाए छॾियो त जीअं अव्हां असांजी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रही सघो। अचो त वीडियो जे मौज़ू ते वापसि अचूं था। दोस्तों, पठान जी असल पहचान अफ़गान आहे। अफ़गान हिन लाइ चवंदा आहिनि त उन्हनि जो शजरो अफ़गान सां मिले थो। अफ़गान हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे हिकु पुट जो नालो आहे। हेकल सुलेमानी जी तामीर जे दौरान अफ़गान खे जिन्नात सां गॾु रहण जो मौक़ो मिलियो त हुन खे जिन्हनि जी ॿोली पसंदि अची वई ऐं हुन पंहिंजे वालिद हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे दरख़्वास्त कई त मूंखे जिन्हनि जी ॿोली सिखणी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट अफ़गान जी दरख़्वास्त क़बूल कई ऐं जिन्नात खे हुकुम ॾिनो कि अव्हां पंहिंजी ॿोली मुंहिंजे पुट अफ़गान खे सेखारियो। उहा ज़बान बाद में पख्तून या पश्तून जे नाले सां सुञाती वई। पठाणनि जी असलियत ऐं क़ौमियत जे बारे में जेके अॼु ताईं दलीलूं मिलियूं आहिनि, उन्हनि मूजिबि पठान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां आहिनि ऐं इसहाक़ अलैहिस्सलाम जी औलाद आहिनि ऐं क़ौमियत खां बनी इसराइल आहिनि। अंग्रेज़ी लेखक लिखनि था त पठान अर्जीनिया जे हिकु हिसे में रहंदा हुआ ऐं अर्जीनिया जे माण्हुनि जी दावा आहे त अफ़गान क़ौम असां मां आहे। अल्बानिया जे ओगान जेके बाद में अफ़गान बणिया, अर्जीनिया मां हिंदुस्तान जी तरफ़ हिजरत करणु लॻा। लेखकनि लिखियो आहे त इसराइली कुझु क़बीला घणी तकलीफ़ुनि खां पोइ अफ़गानिस्तान अची आबाद थिया। जॾहिं रिसालत माब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी तबलीग जी इब्तिदा कई ऐं माण्हू वॾी मिक़दार में इस्लाम में दाख़िल थियण लॻा त उन वक़्तु पठान क़ौम जो सरदार, जंहिंजो नालो कैस अब्दुर रशीद हो, पंहिंजे पूरे ख़ानदान सां गॾु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश थियो ऐं रिसालत माब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ ते बेत ॾिनी ऐं मुसलमान थियो। उन करे पठान या पख्तून जिथे बि हूंदो, दुनिया में मुसलमान ई हूंदो। दुनिया में पख्तून उहा वाहिद क़ौम आहे जंहिंमें इस्लाम जे बग़ैर को बि मज़हब न आहे। अगरि तव्हां पठाणनि खां पुछो त हुननि जी क़ौमियत छा आहे त हू तव्हांखे ॿुधाईंदा त मां 5000 साल खां पख्तून आहियां ऐं 1400 साल खां मुसलमान आहियां। सवाल अचे थो त अफ़गान खे पठान छो थो चयो वञे। दोस्तों, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जॾहिं काफ़िरनि मके मुकरमा ते कब्ज़ो कयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत ख़ालिद बिन वलीद खे हुकुम ॾिनो त वञो ऐं पंहिंजे अफ़गानियुनि खे जिहाद जो हुकुम ॾियो। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हा अफ़गानिस्तान विया ऐं अफ़गानिस्तान जे सरदार कैस अब्दुर रशीद खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम पहुचायो। कैस अब्दुर रशीद पंहिंजो लश्कर खणी मक्का मुकरमा ॾांहुं रवानो थी वियो। शाम जो सहाबा कराम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशख़बरी ॾिनी त अफ़गान क़बीले अचण सां ई काफ़िरनि खे क़त्ल करे छॾियो आहे ऐं मक्का मुकरमा खे अफ़गानियुनि फ़तह करे वरितो आहे। ऐं उन वक़्तु ई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान ते आंदो बतान। बतान नाज़रीन अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे सख़्त लकड़ी। उहा सख़्त लकड़ी जंहिंमां सामूंडी जहाज़ ठाहिया वेंदा आहिनि। उन लकड़ी खे समुंड जो पाणी बि कमज़ोर नाहे करे सघंदो। बतान लफ़्ज़ जॾहिं बरे सगीर में आयो त बतान मां पठान थी वियो। तारीख़ी सतह ते ॾिठो वञे त फ़ारसी में पश्तून, मक़ामी ॿोली में पख्तून ऐं सिंधी में पठान क़ौम दुनिया में विछायल आहे, जिन में अफ़गानिस्तान, पाकिस्तान ऐं हिंदुस्तान अवलीन आहिनि। पठान हिकु जंगजू क़ौम आहे ऐं हिननि क़याम में पाकिस्तान में बि शिरकत वरिती। लेखकनि जे मुताबिक़ पठान आर्याई या वरी यूनानी नस्ल मां आहिनि ऐं कंहिंजे मुताबिक़ कैस अब्दुर रशीद जी औलाद आहिनि ऐं हिकु नज़रिये जे मुताबिक़ हिननि जो तालुक़ बनी इसराइल जे राह भटकियल क़बीले सां आहे। पाण खे कैस अब्दुर रशीद जी औलाद सम्झण वारनि जो ख़्यालु आहे त मक्का मुकरमा में क़याम जे दौरान हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजी न्याणी उन्हनि जे सरदार खे निकाह में ॾेई छॾी हुई, जंहिंखे पाण सां गॾु वठी अफ़गानिस्तान खणी आया ऐं हुननि पंहिंजी बाक़ी पूरी ज़िंदगी इस्लाम में लॻाए छॾी। उन्हीअ रीत कैस अब्दुर रशीद जी औलाद पाण खे पठान सॾाइजी। ऐं हिकु नज़रिये जे मुताबिक़ चयो वञे थो त कैस अब्दुर रशीद जो तालुक़ बनी इसराइल जे बादशाह साउल, जंहिंखे हज़रत तालूत जे नाले सां सुञातो वेंदो आहे, उन जी 37 पुश्त मां हुओ। इन नज़रिये सां इन्हनि जो तालुक़
बनी इसराइल कबीले सां अचे थो। हिननि जे नज़रिये जे मुताबिक़ यूसुफ ज़ई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी औलाद, दाऊद खेल हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी औलाद, मूसा खेल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी औलाद ऐं सुलेमान खेल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी औलाद सम्झा वञनि था, पर उन जी तस्दीक करणु तमामु घणो मुश्किल आहे। पठान या अफ़गान क़ौम जूं कुझु ॻाल्हियूं अरबी क़ौम सां बि मिलनि थियूं, जीअं अरब महिमान नवाज़, बहादुर ऐं अहले कलम हुअण सां गॾु ॿियनि क़ौमुनि खां जल्द मुतासिर न आहिनि थींदा, ऐं उन्हनि मां कुझु शयूं अफ़गान क़ौम में बि मिलनि थियूं, ऐं ईअं ई अफ़गानियुनि जूं काफ़ी शयूं यहूदियुनि सां बि मिलनि थियूं, जीअं नस्ली तौर ते ॿई पंहिंजे पाण खे दुनिया खां बहितरीन क़ौम सम्झनि था ऐं मज़हबी तौर ते सख़्तु आहिनि ऐं मथे ते टोपी बि ज़रूरु रखंदा आहिनि ऐं ॿियूं बि काफ़ी सारियूं रस्मूं हिकु जहिड़ियूं अथनि। ॾिठो वञे त उहा अफ़गान क़ौम जे लाइ अज़मत जी अलामत आहे त हू बनी इसराइल मां हूंदे बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान खणी आया। दोस्तो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जुड़ियल अॻकथियूं या निशानियूं तौरात ऐं इंजील में बि आयूं ऐं उन वक़्त जा अहले किताब उन्हनि जा मुंतज़िर बि हुआ, पर बाद में इन्हनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण खां सिर्फ़ु इन करे इनकार कयो त हू हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तालुक़ बनी इसराइल सां न हुओ। बनी इसराइल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबूवत जा इनकारी इन करे बिल्कुलु बि न आहिनि कि हुननि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते यकीन न आहे, बल्कि हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नस्ली तासुब ऐं हसद जे करे इनकार करे रहिया आहिनि, छो जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तालुक़ बनी इसराइल ख़ानदान सां न आहे। वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। इंशाअल्लाह अव्हांखे जल्द ॿियनि क़ौमुनि जे बारे में बि ॿुधाईंदासीं। वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो। वधीक अहिड़ी वीडियोस ॾिसण लाइ विज़िट कंदा रहो सिंधी वीवो। थैंक यू।